एॾो गरम प्रिय ओ प्रिय कम चो हेॾां घर जो कम करण ॾे माणे ईंदी त सॼो घर मथे ते खणंदी छॾ तूं अमां खे वञी थोरी बर्फ़ जो टुकड़ो ख़र्च करे खणी आ वञ कॾहिं माणे सॼी ज़िंदगी थधो पाणी पीतो आहे जो तूं बर्फ़ तो घुरी वाह जो तुंहिंजो अकुल आहे सपा का चरी आई अरे अमां कॾहिं देसी ठरो ॾिठो बि कोन्हे मां हिन जग में अंग्रेजी थो पियां अंग्रेजी घर में दिलो बि कोन थई वरी बर्फ़ किथां आणियूं पाड़े वारनि जी फिरज आहे न उन खां वञी चुप करे नलके जो पाणी पी वठ हो बि थधो अथई प्रिय प्यारी तोखे त ख़बर आहे त अॼुकल्ह रहिस मूं ते वॾो महिरबान लॻो पियो आहे ख़बर नी हिन जग में पूरी अंग्रेज़ी बोतल आहे अंग्रेज़ी बोतल बर्फ़ खां सवाइ नाहे पी गरम पाणीअ में सम्झी इन करे चवां थो त बर्फ़ वठी अच काथां वञ त पोइ मां किथां आणियां बर्फ़ काथों बि आण हिन सां मूंखे सरोकार न आहे मूंखे बर्फ़ खपे जे न त मूंखे कावड़ आहे न मां चरियो थी वेंदो चरियो ऐं चरे थियण खां पोइ मां हॾु गुॾु भॼी हिकु धक हणी उफट मारे छॾ हिन बेहयाई जी ज़िंदगी खां मौत लख चक्कर भलो आहे ऐं घणी यकीन न वञ दुकान तां बर्फ़ वठी आ वञ मूं वटि पैसा न आहिनि करे शादी वञे थी बर्फ़ वठण या खणा डंडो हा कोन वेंदसि मां बी एकड़ में ॾिसूं मञा थी ज़ालिम अचो वेहो सेठ साहब वेहो वरियाम खान किथे नरेश सालार खान सेठ वॾा सालार खान आराम में आहे अञा आराम में आहिनि छा राति जो पाणी जे वारे ते विया छा सेठ वॾा वॾनि माण्हुनि जा शौक़ बि वॾा हूंदा वधीक मां ज़माने जा माण्हू आहियो सचो आई वरियाम पर रेस अलाए केॾी महिल उथंदो सेठ वॾा अवां वेहो चवां पियो रेस वारे खे मां जाॻाए थो वठां वरियाम रेसे जो मूड ख़राबु न कजे छो त रेसे जो मूड ख़राबु थिए त मूं वारो कमु कोन थींदो अहिड़ी ॻाल्हि हुजे त आउं शाम जो अचां न सेठ वॾा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का अवां वेहो रेस वॾे खे अवां सां ज़रूरु मिलाईंदुसि सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।